चपुड़ मथे खजी हुकुम थींदो बाने की जन्नत जिंदगी में हिकड़ो भेरो ने कलमो शहादत पढ़ियो अचो तो गॾिजी पढ़ूं अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इनमें का तकलीफ़ कोन्हे, अहिड़ो वॾो कोन्हे ऐं आसान बि आहे। इहो जेकॾहिं हिकिड़ो भेरो ज़िंदगी में जंहिं माण्हू पढ़ियो आहे उन जे पूरी ज़िंदगी जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वियो। तव्हां पंहिंजे ज़िंदगी जो इहो दस्तूर बणाए छॾियो, राति जो सुम्हण खां अॻु में बिस्तरे ते सुम्हो था न, कमकार लाइ हाणे सुम्हण जे लाइ तयारी कयो था, सिर्फ़ु 3 भेरा इहो कलमो पढ़ंदा कयो। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जेकॾहिं तव्हां इहो कलमो पढ़ी राति जो सुतओ, उन राति जेकॾहिं मौत अची वियो त बग़ैर पुछा जे जन्नत में सुभान अल्लाह। वरी सुबुह जो उथो, जीअं निंड मंझां उथो त बिस्तर ते वेही 3 भेरा इहो कलमो पढ़ो। पोइ उथी ॿिया कमकार कुझु कयो, नमाज़ पढ़ो, जेको कमु करिणो आहे उहो कयो, पर पहिरीं 3 भेरा इहो कलमो शरीफ़ पढ़ी छॾियो। जे उन ॾींहं ते तव्हांजो मौत थियो बिना हिसाब जे जन्नत में। सुभान अल्लाह। इहो कलमो शरीफ़ एॾो त अज़मत वारो, एॾे वॾे शान वारो आहे, जेको बाने जे लाइ दुनिया आख़िरत जे भलाइयुनि जी कुंजी आहे। हिकिड़ो इहो कलमो शरीफ़ 3 भेरा पढ़ंदा कयो, सुबुह जो बि शाम जो। ॿियो किताब हदीस जो आहे अत-तरग़ीब व तरहीब, उन में इमाम मुनज़री हिकिड़ी रिवायत आंदी आहे त असाबी सगोरो हो हज़रत अबू काहिल रज़ियल्लाहु ताला, उन खे मदीने वारे साईं फरमायो, अबू काहिल जेकॾहिं राति जे वक़्त में मूं ते 3 भेरा तूं दुरूद पढ़ी त तुंहिंजी सारी राति जे गुनाहनि खे रब बख़्शे छॾी। वरी जेकॾहिं ॾींहं जे वक़्त में मूं ते 3 भेरा दुरूद पढ़ी त उन ॾींहं जे सभिनी गुनाहनि जो कफ़ारो थी वियो। हाणे ॾिसो, इन दुरूद शरीफ़ पढ़ण में 3 भेरा पढ़ण में देरि त कोन लॻंदी। दुरूद जेको बि तव्हांखे आसान लॻे, जेको बि तव्हांखे यादि आहे, भला निमाज़ वारो दुरूद त सभिनी खे यादि आहे न। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इहो दुरूद हर कंहिंखे यादि आहे। भला जेकॾहिं इहो वॾो लॻे थो त पोइ नंढो दुरूद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही अजमाइन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना मुहम्मद। या रुॻे ईअं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नंढड़े में नंढड़ो दुरूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिर्फ़ 3 भेरा राति जो पढ़ो, पूरे राति जे गुनाहनि जी माफ़ी। सिर्फ़ 3 भेरा ॾींहं जे वक़्त में पढ़ो, पूरे ॾींहं जे गुनाहनि जी माफ़ी। इहो सम्झो मुफ़्त जो सवाबु, मुफ़्त जी भलाई अथव। जेॾीमहिल राति जो सुम्हो त 3 भेरा कलमो शहादत पढ़ो ऐं 3 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ी पोइ सुम्हंदा। वरी उथो, 3 भेरा कलमो शहादत पढ़ो, 3 भेरा वरी दुरूद शरीफ़।
तव्हांजी राति बि ख़ैर वारी, तव्हांजो ॾींहुं बि ख़ैर वारो। ऐं तव्हां सुबुह जो पढ़ियो पंहिंजे दुरूद सां ऐं कलमे शहाद सां पंहिंजे ॾींहं जो आगाज़ कयो। वरी सॼो ॾींहुं कमकार करे जेॾी महिल तव्हां सुम्हो था, हाणे तव्हांजे आख़िरी जेको फेल तव्हांजो आहे उहो दुरूद ऐं इहो कलमो। इन जे विच में जो कुझु बि तव्हांखो सर्ज़त थियो, अलाह ताला सभिनी खे बख़्शे माफ़। इहो जेकॾहिं तव्हां पंहिंजी रूटीन में पंहिंजे दस्तूर में इहा शइ शामिलु कयो न, तव्हांजो ॾींहुं पुरसकून फ़रहत वारो बरकत वारो गुज़रंदो, तव्हांजी राति बि ख़ैर बरकत अमुन वारी गुज़रंदो। छो त रोज़नामचो ये थाणे ते लिखंदा आहिनि रोज़नामचो, अॼु हिन हद में मसलन मातली थाणे जी हद में हीउ ॾोह थिया, हीउ गुनाह थियो, हीउ फलाणे चोरी कई, फलाणे हीअं कयो, इहो रोज़नामचो पुलिस लिखंदी आहे। हर माण्हू जो वरी मलाइक रोज़नामचो लिखंदा आहिनि। हीअ वरी अलाह जी पुलिस आहे जेके कुलनि ते वेठा आहिनि, किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून, लिखंदड़ सगोरा आहिनि, जेकी बि तव्हां अमल कयो था उहे ॼाणनि था। मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद, जो बि लफ़्ज़ तव्हांजे ज़बान मज़ा निकिरे थो उन ते लिखंदड़ सगोरा अलाह जा मलाइक वेठा आहिनि, उहे लिखनि था। हाणे जेॾी महिल तव्हांजो रोज़नामचो लिखबो न, शुरूआत तव्हांजे निंड मां उथियो त पहिरीं तव्हां छा कयो, कलमो शहादत पढ़ियो, तव्हां दुरूद पढ़ियो, त मलाइक लिखंदा त हिन जे रोज़नामचे जी शुरूआत दुरूद सां थी, कलमे शरीफ़ सां थी। वरी सॼो ॾींहुं कमकार करे जेको थियो रोज़नामचो पिया मलाइक लिखंदा। वरी जेॾी महिल तव्हांजो कमकार लाहे दंग करे हाणे सुम्हो था, चिंताऊं पले, हाणे तव्हांजो आख़िरी कमु कहिड़ो आहे, कलमो शरीफ़ पढ़ियो ऐं दुरूद पढ़ियो, हाणे सुम्ही पियो। त तव्हांजे रोज़नामचे जी शुरूआत बि भली आहे, आगाज़ बि भलो आहे, अंजाम बि भलो आहे, इब्तिदा बि भली आहे, इंतिहा बि भली आहे। पोइ जेॾी महिल तव्हांजो रोज़नामचो रब जी बारगाह में पेश थींदो, हालांकि अलाह ताला ख़ुदि ॼाणे थो, समीउं बसीर आहे, रब खां का ॻाल्हि ॻुझी न आहे, पर इन जे बावजूद बि इहो रोज़नामचो रब जे बारगाह में पेश थींदो आहे। अलाह ताला फरमाईंदो आहे, मलाइको छा लिखी आयो पाणे जे लाइ? अर्ज़ु कंदा, मौला हिन पंहिंजे ॾींहं जो आगाज़ बि तुंहिंजे नाले सां, तुंहिंजे ज़िक्र सां, तुंहिंजे नबी जे मथां दुरूद पढ़ण सां कयो, वरी पंहिंजे जेकी बि तहरुकात हुया उनजो इंतिहा बि तुंहिंजे नाले, तुंहिंजे ज़िक्र, तुंहिंजे नबी जे दुरूद ते। रब फरमाईंदो त मलाइको मुंहिंजे बाने जी शुरूआत बि मुंहिंजे नाले सां, मुंहिंजे ज़िक्र सां आहे, मुंहिंजे नबी ते दुरूद सां आहे, ऐं उनजी पछाड़ी बि इन ई फेल सां आहे। हाणे विच में जो कुझु कई मूं रब बख़्शिजे। ॾाढो आसान मसूद तव्हांजी ज़िंदगी खे ख़ुशगवार बणाए छॾींदो। तव्हां आज़मायो, घटि में घटि 40 ॾींहं तव्हां ईअं कयो, पोइ ॾिसो त तव्हांजे ज़िंदगी में फेरो अचे थो या नथो अचे, तव्हांजे रोज़मर्रा में तब्दीली आई आहे या न आहे, तव्हां आज़माए ॾिसो। छो त अलाह जे नाले सां जेका शुरूआत थिए थी, कलमो शहादत जेको आहे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मां शाहिदी थो ॾियां त अलाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ न आहे, वाशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, ऐं मां शाहिदी थो ॾियां त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो बानो आहे, अलाह जो रसूल। इहो जेको कलमो आहे न, सॼे दीन जो ख़ुलासो आहे, पूरे इस्लाम जो ख़ुलासो आहे, पूरे अज़कार जेकी बि आहिनि न, ज़िक्र फ़िक्र जेके आहिनि उन सभिनी जो निचोड़ ख़ुलासो इहो कलमो शहादत। जेॾी महिल तव्हां इहो पढ़ो था ऐं इन लफ़्ज़नि सां पंहिंजे मालिक खे यादि कयो था, हिकिड़ी गवाही ॾियो था, अशहद मां शाहिदी थो ॾियां
तो मलाइक वेठा आहिनि उहे तव्हांजी शाहिदी जा मलाइक शाहिद आहिनि फ़रिश्ता शाहिदी ॾींदा क़यामत जे ॾियारे में तव्हां वटि ॿियो को बि अमल न बि हुजे न पर फ़रिश्ता शाहिदी ॾींदा मौला सुबुह शाम शाहिदी ॾींदो त अलाह खां सवाइ ॿियो कोई इबादत जे लाइक़ु न आहे मुहम्मद करीम अलाह जो बानो ऐं अलाह जो रसूल आहे हीउ शाहिदी ॾींदो असां हिन जा शाहिद आहियूं जॾहिं मलाइक तव्हांजे शहादत ते शाहिदी ॾींदा अलाह वटि बख़्श जो ऐलान थींदो रब्बुल आलमीन जल शान शाद असांखे अमल करणु